आबादगार ॿारनि जी सिंध आबादगार बोर्ड आहे, तव्हां हुन जा मेंबर आहियो अलाए न आहियो, ॿियूं तंज़ीमूं ॿियूं आहिनि, उन्हनि सां लह विचड़ में नथा अचो? इहे वरी अञा वॾियूं लंबियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। हा बिल्कुलु थियनि, बिल्कुलु थियनि। पहिरें नंबर ते त हिननि खे ख़ुदि जेके आबादगार हाई लेवल ते मथी लेवल ते आहिनि उन्हनि खे ख़ुदि हेठी लेवल ते वञी कोशिशि करे करणु खपे नंढी लेवल ते। ठीकु आहे, पर नथा कनि। असां ख़त बि लिखिया हूंदा काफ़ी माण्हुनि खे मथे, पर उहे वॾा माण्हू उन तवजो पंहिंजे पाण में हिक ॿिए सां ॾियनि था, नंढनि ते तवजो आहे ई कान। नंढो आबादगार जंहिंखे 10 एकड़ 20 एकड़ 50 एकड़ उन्हनि ते तवजह कंहिंजी कान्हे। वॾो माण्हू कमु करे थो वञे, नंढनि खां पुछे बि केरु कोन थो, ऐं नंढो पुॼी बि नथो सघे। साईं बारदाने जे लाइ जेको सिफ़ारिशूं कंदा आहियूं, वॾनि माण्हुनि खां चराईंदा आहियूं, पोइ बि बारदानो पूरो नथो मिले। पाणी देरे में अन्न पियो हुजे उहो काॾे कढणो आहे? ख़राबु थिए सुभाणे बारिश पए का ॿियो को कुझु थिए त माण्हू छा कंदो? हाणे महिनत साल जी महिनत 500 मण जे कणिक पई हुजे देरे में, बारिश पइजी वञे त कणिक वई न। ऐं बारिश ते जल्दी बीज फुटी वेंदो आहे, इन जे करे जल्दी चवंदा आहियूं यार कढ जान छटे। पोइ यार 4000 मण वारी 4000 हेठि ॿधो न, 2500 में कणिक विझी ॾे। तवजह छा ते ॾियूं? आबादगार छा कनि? आबादगारनि खे गवर्नमेंट खे हुन ते सहूलियतूं ॾिए। तव्हां चाइना में ॾिसो त एग्रीकल्चर ते जेतिरी तवजह चाइना जी आहे एतिरी शायदि कंहिं बि मुल्क जी कान्हे। टैक्स फ्री आहे, ढल फ्री आहे, खाद जेका आहे तक़रीबन खाद बि अधु क़ीमत में आहे। जेके कलर था असां चऊं यूरिया थियो DAP थियो, अहिड़ा कलर क़िस्म जा मुफ़्त में, मशीनरी जेका उन्हनि खे अधु रेट ते आहे। असां वटि टैक्स हणंदा था वञनि। आख़िर छा कंदो आबादगार? सहूलियतूं बि त ॾियो, पाणीअ जो त पाणी जो पूरा कयो। इन दफ़े सारियूं तव्हां तक़रीबन ॾिसो त घणियूं साड़ियूं थी ख़तमु थी वियूं, अनियूं कोन्हनि। पाणी हुनखे सही थी वियूं, पाणीअ जो कोन आयो सही। सारी वरी अहिड़ी शइ आहे जो फसल आहे, जीअं मच्छी आहे न, पाणीअ खां सवाइ कोन जी सघंदी। सारी वरी पाणी खां सवाइ नथी जी सघे। कणिक अञा थोरी घणी थी वञे, पर कणिक खे बि जे टाइम जो पाणी उहा बि मारे थी वञे। अन्न जेॾी महिल मरी वियो त जिथे 50 मण थो लहे उते 30 मण था लहनि। 30 मण वारो घर जा टपड़ विकिणी पंहिंजा पूरा करे न। इहे शयूं काफ़ी न। असां मां हाणे छा ज़िक्र कयां? ऐं गवर्नमेंट त असांजी आहे, गवर्नमेंट ईअं न सम्झे त इहे आबादगार जेका आहिनि ख़िलाफ़ु था ॻाल्हाइनि। ख़िलाफ़ु असां गवर्नमेंट जे न आहियूं, असां उन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ु जेके इदारा ठाहिया अथव, उन इदारनि में हेतिरा अपॉइंटमेंट कयो वेठा आहियो, वॾा ऑफिसर रखिया अथव, मुलाज़िम छा था कनि? उन्हनि खां पुछो वञे। चेक बैलेंस कोन्हे साईं असां वटि, कंहिं बि इदारे में कोन्हे चेक बैलेंस। तपेदार वठण ईंदो उन ॾींहुं जॾहिं ढल, आबदार इरिगेशन जो आबदार, तव्हांखे ख़बर आहे त आबदार ई हूंदो आहे। जेके ढल ऐं वाटर जो पाणीअ जो कोर्स जेको उन्हनि खे इहा आबदार ई ख़बर कान्हे त को आबदार बि त आहे। सब इंजीनियर को आहे हिते केरु आहे? कंहिंखे ख़बर कान्हे। अॻे पाणीअ वारा ॿधंदा हुआ आबदार, ईंदा पाणी ॾिसंदा हिन इलाइक़े में घटि आहे त उते वधीक पाणी ॾींदा हुआ जिते आबादी थी थिए। बाक़ी वॾनि माण्हुनि खे त इहे शइ न, उहा त अलाह ताला उन्हनि खे माफ़ु कयो आहे। हर शइ गुनाह बि माफ़ु आहिनि ऐं सहूलियतूं सभु आहिनि। अया साहिबाणी इहे त घणियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। तव्हां जेकी बि पोखी कयो था, सॼो इल्ज़ाम तव्हां वञी ॾिनो डिपार्टमेंट खे, तव्हां ॾिनो गवर्नमेंट खे, ठीकु आहे न। पंहिंजे तरीक़े सां जेके जेके कोशिशि वठणी हूंदी आहे, मिलण जी, पुकारण जी, पहुचण जी, दाहिण जी, उहा बि तव्हांजे तरफ़ां घटि आहे। इहे धाऊं त हर को असांजो आबादगार वेही रड़ियूं करे थो, पर पंहिंजी बि जेका मुड़सी थींदी आहे उथण जी, निकिरण जी, चवण जी, उन में थोरी सुस्ती आहे। सर जे तव्हां इहो कॾहिं अॼुकल्ह त सोशल मीडिया दौर आहे, सोशल मीडिया दौर ते ॾिसो त मुंहिंजा पैगाम तक़रीबन वेंदा आहिनि गवर्नमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, हर डिपार्टमेंट खे, लोकल गवर्नमेंट खे बि वेंदा आहिनि। पर मां जंहिं तंहिंखे बि ॾींदो आहियां त हिन फलाणे डिपार्टमेंट ही ज़ुल्म आहे। हाणे कुझु टाइम थींदो मूंखे इंश्योरेंस थियल हुई, उहो इंश्योरेंस जेको क्लेम थी वियो, मैच्योर थी वियो, मां इंश्योरेंस ऑफिस में कराची में हेड ऑफिस में
12 बजे जो टाइम हो, घटि में घटि 200 मुलाज़िम हिकु फ्लोर ते हूंदा आहिनि, कुल 2 वेठा हुआ। तव्हांजो चवण आहे त माण्हू इहा ऑफिस असांजी जेका गुड गवर्नर्स आहे न, उहा थो ॿुधायांव, तमामु कमु वॾो आहे। मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी।